सिंधु देश मुक़द्दर साईं GM सैयद रहबारा। सिंध वासियों, सिंध जा नौजवानों, बाशऊर सिंधियों, हारी, पोरियत, वकील, उस्ताद, नौजवान ऐं शागिर्दो, भाइरो ऐं भेनरो, अॼु सिंध जे शहीदनि जो ॾिहाड़ो आहे ऐं असां जॾहिं चऊं था त सिंध जा शहीद, सिंधु देश जे आज़ादीअ जा शहीद, साईं GM सैयद जे फ़िक्र ते जदोजहद कंदड़ शहीद, उन वक़्तु शहीद सिराई कुर्बान ख़्वावड़, शहीद रूपलो चूलियाणी, शहीद नूरुल्लाह तुनियो, शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद ज़ुल्फ़कार कोलाची, शहीद मुनीर ख़ान, शहीद अफ़ज़ल पंवर, न सिर्फ़ इहे पर शहीद बशीर ख़ान खां वठी टोड़ीअ जे शहीदनि ताईं ऐं सिंध जा उहे समूरा शहीद जेके सिंध वतन जे आज़ादीअ जे लाइ ऐं सिंध जे अज़ीम मुस्तक़बिल जे उन क़ौमी बहालीअ जे लाइ जिन बि जदोजहद कई आहे, उहे समूरा शहीद असांजा शहीद आहिनि। उहे समूरा शहीद सिंध जा शहीद आहिनि ऐं उहे समूरा शहीद सिंधी क़ौम जे यानी अमानत आहिनि। इन हवाले सां अॼु शहीदनि जो ॾिहाड़ो आहे ऐं मां उन्हनि सिंध जे समूरनि शहीदनि जे नाले ॿीजल सिंधी जो हे गीत जेको आहे उन्हनि खे अर्पियां थो ऐं उन खां पोइ चंद लफ़्ज़ जेके आहिनि उहे सिंधी माण्हुनि जे अॻियां, सिंध जे नौजवाननि जे अॻियां रखंदुसि। इन करे उन्हनि समूरनि शहीदनि खे असीं भेटा ॾियूं था ऐं हीउ जेको आहे ॿीजल सिंधीअ जो जेको गीत आहे, मां उन्हनि सिंध जे समूरनि शहीदनि खे भेटा तौरु जेको आहे सो तव्हां सां गॾु ॿुधां थो। मंज़िले इश्क जे चंड तारनि मथां काकजी हर कंधीअ जे किनारनि मथां दुश्मने सिंध खे फाही सुरके पई, सिंध मुर्के 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 पई। तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी, तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी, गर्दिशे वक़्त जी पिरोली ॾिसी, सरज़मीने वतन प्यार परखे पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ, नरगिसे नेण जी कात ही घूर आ। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ, नरगिसे नेण जी कात ही घूर आ। कंहिंजे गीतनि जी छोली जो ही पूरो आ, कंहिंजे नग़मे ते दिल मुंहिंजी रखे पई, सिंध मुर्के 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 पई। हाणे को भी न आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जो
जुतारूं खसे हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे कोई ओठी उठन जूं महारूं खसे मंजिले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई हाय मुझे तखय्युल जाए मजबी शाल जिंदा हुजी शाल सन में बसी बुलबुले बुलबुले दिल नरो रक्स में आजमी चंड चोड़ी जियां सिंध जरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई जिए जियारन मथा जान सारन मथा मंजिले इश्क जे चंद तारन मथा काक जी हर कंधीअ जे किनारन मथा दुश्मने देश खे पा सुरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध बाशऊर सिंध वासियो असां सम्झूं था त सिंध जे शहीदनि जिन पंहिंजूं जवानियूं जिन पंहिंजूं ज़िंदगियूं सिंध वतन जे मथां ईअं घोरे छॾियूं ऐं केतिरनि ई शहीदनि खे हिकिड़नि खे जेरो साड़ियो वियो ऐं ॿियनि जा चिचरियल लाश सिंध जी झोलीअ में उछलिया विया। आउं सम्झां थो त हीअ सॼी जेको कुझु जेका वारदात थिए पई अॼु बि सिंध जा केतिरा ई कुंदर पुट गुम आहिनि लापता आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे त शहीदनि जे ॾिहाड़े जे बावजूदि केतिरा ई असांजा भाइर ऐं भेणूं अॼु शायदि कराची प्रेस क्लब जे अॻियां उन्हनि लापता ऐं गुम थियल पंहिंजे सिंध जे पुटनि जे लाइ एहतजाज करे रहिया आहिनि ऐं शहीदनि जो उहो जेको दर्दु आहे शहीद सराय कुर्बान खावड़ खे जेरो साड़णु शहीद रूपले चोलाणीअ खे शहीद नूरुल्लाह तुन्नीअ खे ऐं उन ई बेदर्दीअ सां शहीद मुज़फ़र भुट्टो खे शहीद करणु ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी उनखे जंहिं साज़िश ऐं मकारीअ सां दुश्मन शहीद कयो इन्हनि शहादतुनि जे पोयां हिकु ॻाल्हि तय आहे त दुश्मन जे पंजाब जे ॻिचीअ में जेका फांसी आहे असां उनखे सेरियूं था पिया इहा ॻाल्हि तय आहे त सिंधु देश जी आज़ादी फ़िक्रे GM सैयद असांजूं हे जेके बि क़ुर्बानियूं आहिनि शहादतूं आहिनि ऐं जेका जदोजहद आहे उहा मुसलसल हलणी आहे उन वक़्त ताईं हलणी आहे जेसीं ताईं असां पंहिंजे उन मंज़िल ते नथा पुॼूं ऐं मंज़िल कहिड़ी आहे मंज़िल सिंध जी आज़ादी ऐं सिंध जे मुस्तक़बिल जो सिंध जो जेको ईंदड़ असांजूं नस्लूं आहिनि उन्हनि जे सलामतीअ जे लाइ बका जे लाइ ऐं जदीद नई ऐं जदीद क़ौमी सिंध जे तकमीले नो जे लाइ असांजी जदोजहद जारी रहंदी। हाणे ॿिनि चइनि ॻाल्हियुनि ते आउं सिंध वासियुनि जो ध्यानु छिकाईंदुसि त हिकिड़े पासे सिंध जी क़ौमी आज़ादीअ जी तहरीक जेका फ़िक्रे साईं GM सैयद जे रोशनीअ में हली रही आहे उन वक़्तु पंजाबी साम्राज
सिंध खे ग़ुलाम करण जे लाइ जेके हिकमत अमलियूं ऐं जेके साज़िशूं करे रहियो आहे, ऐं थुलेले खे ॿ ॻाल्हियूं अॼु तव्हांजे अॻियां रखंदुसि। छाकाणि हिकिड़ी ॻाल्हि तइ थियल आहे त शहादतूं, क़ुर्बानियूं, हे जेको रतु वहियो आहे असांजे नौजवाननि जो, हे जेके शहीदनि पंहिंजूं ज़िंदगियूं ॾिनियूं आहिनि, इहे ज़िंदगियूं हिकिड़े मक़सद जे करे ॾिनियूं वयूं आहिनि। इहो को इतफ़ाक़ कोन हो, इहो को हादिसो कोन्हे को त असांजा नौजवान जेके आहिनि असांखां खसिया विया या सिंध जे पुटनि खे, हिलाली पुटनि खे जेको आहे सो शहीद कयो वियो, इहो को इतफ़ाक़ कोन्हे को। इहा शहीदनि जे तरफ़ां ॾिनल शऊरी क़ुर्बानी आहे। उन्हनि खे ख़बर हुई, शहीद क़ुर्बान ख़्वावड़ खे ख़बर हुई त मूंखे मारियो वेंदो। रूपले चोलियाणी खां वठी बशीर ख़ान कुरैशीअ ताईं उन्हनि समूरनि सिंध जे हिलाली पुटनि खे, बाशऊर धरतीअ जे फ़र्ज़ंदनि खे ख़बर हुई त असांखे मारियो वेंदो। छाजे करे? त असां सिंध वतन जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद करे रहिया आहियूं, ॻाल्हि न, जदोजहद करे रहिया आहियूं। इन करे इहा ॻाल्हि तइ आहे त असांजे नौजवाननि, असांजे उन्हनि कूंदड़ पुटनि, सिंध जे हिलाली फ़र्ज़ंदनि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, उहे हिकिड़े मक़सद जे लाइ हुयूं। ऐं मक़सदु कहिड़ो? सिंधू देश जी आज़ादी। मक़सदु कहिड़ो? सैयद जो फ़िक्र। मक़सदु कहिड़ो? सिंध जी तारीख़ी क़ौमी बहाली। मक़सदु कहिड़ो? सिंध जे मुस्तक़बिल जो क़ौमी जदीद, सिंध जे क़ौमी मुस्तक़बिल जो क़याम, यानी अलहदा सिंधू देश जी क़ौमी रियासत जो क़याम। इहो असांजो मक़सदु आहे। पर बदकिस्मतीअ सां पंजाब जेके साज़िशूं पियो करे, ऐं सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं तव्हां सिंध वासियुनि जे अॻियां रखंदुसि। मूं पहिरें बि गुज़ारिश कई आहे त हे एॾो वॾो अज़ीम मक़सदु आहे, सिंध जी आज़ादी, वतन जी आज़ादी एॾो वॾो अज़ीम मक़सदु आहे। उन जे अॻियां यानी रियासत हे जेके छिछोर पायूं पई करे, रियासत जेके हे टके पैसे वारियूं जेके ॻाल्हियूं पई करे, ड्रिजारे पई, माण्हू पई ॿधे, माण्हुनि खे पई धमकाए, एतिरे क़दुरु जो कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी ख़बर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां गुज़री त मीरपुर ख़ासि में हिकिड़े क़ौमी कारकुन, जसमम जे क़ौमी कारकुन खे, यानी नाम निहाद जेका क़ौमी धारा आहे, उनखे ड्रिजारे करे उते हिकिड़ो मेजर वेठो आहे, ऐं उहो मेजर उन जी तमामु वॾी हिकिड़ी पंहिंजी अचीवमेंट थो ॾेखारे, त तमामु वॾो जेको आहे हिकिड़ो कारनामो थो ॾेखारे त हिकिड़े सिंध जे क़ौमी कारकुन खे, यानी उन जे सोच, उन जे फ़िक्र, उन जे आज़ादीअ जे पंध तां थियण खे उहो वॾो हिकिड़ो कारनामो था सम्झनि। साॻी जाइ ते सिंध जा बाशऊर माण्हू, वकील, उस्ताद, दानिश्वर, अदीब, हारी, मज़दूर, तव्हां नौजवानो ऐं शागिर्दो तव्हां ॿुधो, यानी आर्मी, पंजाबी फ़ौज, सिंध जे क़ौमी कारकुन, यानी हिकिड़े हिकिड़े क़ौमी कारकुन खे ॻोल्हे 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 मिटनि माइटनि आड़े पाड़े ते प्रेशर ॾेई उनखे अगरि पंहिंजे मक़सद तां हटाइनि था, ऐं हू पंहिंजो पाण सम्झनि था त हे वॾो कारनामो सरअंजाम ॾिनो अथनि। इन जो ॿियो मतिलबु इहो आहे त सिंध जे क़ौमी तहरीक खां पंजाब जी फ़ौज ड्रिनल आहे, ख़ौफ़ज़दा आहे। हुननि खे ख़बर आहे त हे जसमम, जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं हे सैयद जे फ़िक्र जा पैरोकार, इन्हनि मां जेसीं ताईं को हिकिड़ो बि बाक़ी रहंदो, पाकिस्तान उन ॾींहुं टुटंदो। इन करे इहा, यानी केॾी महिल को मेजर वेठो आहे, खोड़ माण्हुनि खे, खोड़ नौजवाननि खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे, इहे मूंखे ख़बर आहे त किथे कहिड़ो मेजर आहे, किथे कहिड़ो मेजर आहे, किथे ISI जो, किथे आर्मी जो, उहे वेही पसे परदा, ऐं उहे कुझु लोकल वॾेरा ऐं कुझु जेके दलाल आहिनि उन जे मार्फत कीअं जेको आहे सो क़ौमी तहरीक, इहा क़ौमी धारा न आहे जंहिंमें उन्हनि खे शामिलु थो कयो वञे, पर इहो रियासत जो ख़ौफ़ आहे। क़ौमी तहरीक खां, सैयद जे फ़िक्र खां रियासत ख़ौफ़ज़दा आहे। इन करे हे इहे हथ कंडा इस्तेमालु था कनि। पर इन खां बि वधीक ॿियूं जेके ॿ ॻाल्हियूं अॼु मां पंहिंजे क़ौम जे अॻियां रखां थो शहीदनि जे ॾिहाड़े जे मुनासिबत सां, हिकु त जागीरदारी
यानी सिंध जो जेको तारीख़ी जेको सिंध जी हैसियत आहे, जेका अहमियत आहे, सिंध वतन जी जेका आज़ादु हज़ारनि सालनि खां असां सिंधी हिकु क़ौम जी हैसियत में आज़ादु वतन तो रहिया आहियूं। ऐं जॾहिं असीं चऊं था त बाबा हे 10,000 ऐं 12,000 साल जेको मोहन जे दड़े जी असीं हिस्ट्री था कयूं, इन जो मतिलबु इहो क़तन कोन्हे को त असांखे 12,000 साल पुराणी क़ौम आहियूं, पर 12,000 साल अॻु सिंध जी तहज़ीब जो उरूज हो, जेको मोहन जे दड़े जे खोटाईअ मां बार बार इहो बि चवंदो रहियो आहे त जर्मन जेके आर्कियोलॉजिस्ट आहिनि उन्हनि चयो त मोहन जे दड़े जी खोटाई जीअं असीं हेठि था वञूं त लॻे थो त 12,000 साल अॻु जेका तहज़ीब हुई उहा उन खां बि वधीक आला तर ही जेका हींअर नज़र थी अचे। इहो बार बार मोहन जो दड़ो जेको आहे सो नथो आहे, बार बार इनखे सैलाब जेको आहे सो कयो आहे, वरी उन्हनि जेको आहे सो अॾावतूं कयूं आहिनि। उहा तहज़ीब 12,000 साल अॻु असांखे जॾहिं उहो उरूज हो त उन उरूज ताईं पहुचण जे लाइ बि 13,000 साल असांखे लॻा हूंदा, पर सिंध जो वजूद जेको आहे उहो लखें साल जॾहिं खां वठी धरती आहे तॾहिं खां वठी सिंध जेका त रही आहे। इन करे अॼु जेका सिंध जी कैफ़ियत आहे, जंहिंमें जागीरदार जेको करप्ट जागीरदार आहे, जेको इनकार वतन इनकार सिंध जागीरदार आहे, उहो पंजाब जो इतिहादी बणिजी सिंध खे क़ौमी तरह ग़ुलाम रखण थो चाहे। नस्ल परस्त गिरोह उहे बि पंजाब जी यानी जी हुज़ूरी कंदे सिंध जे ख़िलाफ़ साज़िश था कनि ऐं सिंध खे ग़ुलाम था रखणु चाहिनि। ऐं माज़रत सां मज़हबी मौलवी उहो बि जेको आहे गुमराह थी करे उहा जेका मज़हबी बिदअत खणे उहो बि पाकिस्तान जे नाले में गुमराह थियल आहे, उहो बि सिंध खे जेको आहे सो ग़ुलाम रखण जी जेका अणसिधी तरह जेको उनजो शिकार थो थिए। मिडिल क्लास जेको मौक़े परस्ती थो करे ऐं जेको बि सिंध जे आज़ादीअ जो मुनकर आहे, यानी इहे सभु जागीरदार मौलवी नस्ल परस्त मौक़े परस्त मिडिल क्लास, इहे जेके सिंध जे आज़ादीअ जा मुनकर आहिनि इनकारी आहिनि, उहे सम्झो त सिंध जे वजूद जा इनकारी आहिनि। इन हवाले सां सिंध में हिकिड़ी तमामु वॾी कुवत पैदा थी आहे। हाणे मां जेके ॿ ॻाल्हियूं थो तव्हांखे चवणु चाहियां उहे इहे त जेके समाजी इर्तिका जो जेको उसूल आहे सॼी दुनिया में जेको लागू आहे, यानी मिडिल क्लास ऐं शहरी जॾहिं शऊर ईंदो आहे ऐं तालीम ऐं जॾहिं आगही ईंदी आहे कंहिं बि क़ौम में, त उहो मिडिल क्लास, उहो वापारी, उहो उस्ताद, उहो वकील, उहो दानिश्वर नौजवान पढ़ियल लिखियल माण्हू बाशऊर माण्हू, इहे फितरी तरह जागीरदारीअ जा मुखालिफ़ हूंदा आहिनि। पर असां वटि बदकिस्मती आहे त रियासत एजेंसियुनि जे मार्फत, पुलिस जे मार्फत, फ़ौज पंहिंजो सिधीअ रीति साज़िशूं करे सिंध जे उन मिडिल क्लास जे वोटनि ते जागीरदारनि जी हुकूमत थी बार बार आंदी वञे। यानी ही तमामु हिकिड़ी सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी भयानक साज़िश आहे त सिंध जे मौजूदा सिंध जी जेका आदमशुमारी अगरि ॾिसूं असीं, उन जी अक्सरियत पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर माण्हुनि ते मुश्तमिल आहे। उन्हनि बाशऊर माण्हुनि खे इस्तेमालु कयो थो वञे वोटनि जे ज़रिए जागीरदारीअ जी सियासी हुकूमत जे क़याम जे लाइ। इहा तमामु वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त मिडिल क्लास जेको भरझलो थींदो आहे क़ौमी तहरीक जो, जेको भरझलो थींदो आहे वतन जो, जंहिंजी जदोजहद वतन जे लाइ हूंदी आहे, आज़ादीअ जे लाइ हूंदी आहे, पंहिंजे ईंदड़ नसलुनि जे लाइ हूंदी आहे, उहो मिडिल क्लास जा लखें यानी पढ़ियल लिखियल माण्हू इस्तेमालु था थियनि। ख़ासि करे जेके उस्ताद आहिनि असांजा, माज़रत सां उस्ताद पढ़ियल लिखियल जेको आहे उहो इस्तेमालु थो थिए जागीरदारनि खे वोट ॾियारण जे लाइ। नंबर 2 त जेका थोरी घणी ऐं नाले मात्र मिडिल क्लास जो क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, उहे क़ौम परस्त पार्टियूं यानी हाणे ॾिसो रियासत हिकु तरफ़ सिंध जे बाशऊर उन मिडिल क्लास जेको तमामु सुठी तादाद में मिडिल क्लास सिंध में जुड़ियो आहे, उन जे वोट खे कतब थो आणे जागीरदारीअ जे हुकूमत जे लाइ ऐं जागीरदारीअ जे नफ़्सियाती बालादस्तीअ जे लाइ। हिकिड़ी साज़िश
नंबर 2 त जेके मिडिल क्लास जूं क़ौम परस्त पार्टियूं आहिनि उन्हनि खे ISI फ़ौज इनकारे वतन ऐं इनकारे आज़ादीअ जे बुनियाद ते गुमराह करे छॾियो आहे। यानी तासुर सिंध में ॾियनि था त बाबा असीं जेके क़ौमी तहरीक आहियूं केरु जेके पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे पार्लियामेंट में वेसा रखनि था, जेके पाकिस्तान जे जमहूरियत में पाकिस्तान जे वजूद में जेके वेसा था रखनि, उहे पंहिंजो पाण खे सिंध में क़ौमी तहरीक था सम्झनि। इहा वरी ॿी गुमराही आहे। इन करे अॼु शहीदनि जे हिन ॾींहं जे मुनासिबत सां मां सिंध जे बाशऊर माण्हुनि खे, शागिर्दनि खे, पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि, वापारी, वकील, उस्ताद, दानिश्वर, उन्हनि समूरनि खे चवां थो त पंजाब जी ग़ुलामी ऐं उन ग़ुलामीअ जे लाइ कतब ईंदड़ जेके पंजाब जा हरबा आहिनि, हथियार आहिनि, यानी जागीरदार, मौक़े परस्त, इनकार वतन ऐं आज़ादीअ जो मुनकर, मिडिल क्लास, नस्ल परस्त गिरोह ऐं मज़हबी टोला, इहे समूरा कतब था अचनि सिंध वतन जे वजूद जे ख़िलाफ़। इन करे सिंध में जेका क़ौमी तहरीक आहे उहा क़ौमी तहरीक सैयद जे फ़िक्र सां लाॻापियल, उहा क़ौमी तहरीक जेका सिंधु देश जे आज़ादी जी ॻाल्हि करे थी, उहा क़ौमी तहरीक जेका सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहमत जी ॻाल्हि करे थी, उहा क़ौमी तहरीक जंहिंखे असीं जीए सिंध मुतहिदा महाज़ था चऊं। बिल्कुलु जीए सिंध मुतहिदा महाज़। ऐं हिन डप मां निकिरो रियासत छा कंदी, छा कंदा, फ़ौज ऐं ISI कंदी छा, मारींदी न वधि में वधि। जेकॾहिं वतन जे आज़ादीअ जे लाइ असां जूं ज़िंदगियूं वञनि थियूं त पोइ अॼु शहीदनि जे ॾिहाड़े ते वेठा आहियूं। जेकॾहिं असांखे पंहिंजे शहीदनि जे ॾिनल इन क़ुर्बानीअ ते फ़ख़्रु आहे, असीं जेकर उन्हनि जे क़ुर्बानीअ ते फ़ख़्रु था महसूसु कयूं त पोइ आज़ादीअ जे राह में मरण खां ख़ौफ़ज़दा छो था थियूं, छो था ॾिजूं। इन करे सिंध जे बाशऊर माण्हुनि खे मां इहा अपील थो कयां त आज़ादीअ जे तहरीक में सियासी जदोजहद हुजे या क़ौमी मज़ाहमत, उन में शामिलु थियो। जीए सिंध मुतहिदा महाज़ खां हाणे वधीक ख़ौफ़ज़दा न रहो, न रहो। रियासत जे साज़िशुनि जे करे खोड़ भेरा असां इहा ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त जेके बि कुझु पार्टियूं सिंध में कमु कनि थियूं उन्हनि खे बि रियासत ख़ौफ़ज़दा कयो आहे त क़ौमी तहरीक में जस्मम जो नालो न वठो, छाकाणि त रियासत पाकिस्तान जस्मम खे ई पंहिंजो हक़ीक़ी दुश्मन थो सम्झे ऐं असीं उनजा दुश्मन आहियूं। असांजी जदोजहद, असांजूं क़ुर्बानियूं, हे सैयद जे फ़िक्र ते बीहंदे असां जेका क़ुर्बानी ॾिनी आहे ऐं असीं जेका ईंदड़ वक़्त में क़ुर्बानी ॾींदासीं उहा सिंध वतन जे आज़ादीअ जे लाइ हूंदी। ऐं आज़ादी कंहिंजे लाइ? आज़ादी सिंधी क़ौम जे लाइ। सिंध जी जेका मुस्तक़िल उर्दू आबादी आहे, सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजो या उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजो, सराइकी ऐं बलोची ॻाल्हाईंदड़ हुजो, ढाटकी, मेमणी, कच्छी ॻाल्हाईंदड़ हुजो या लासी ॻाल्हाईंदड़ हुजो, असीं समूरा सिंध आहियूं। ऐं उन सिंध वतन जे आज़ादीअ जे लाइ अॼु शहीदनि जे हिन ॾिहाड़े जे मुनासिबत सां मां समूरी सिंधी क़ौम खे ऐं बाशऊर सिंधियुनि खे अपील थो कयां त पंहिंजो पाण मां ख़ौफ़ ख़तमु कयो ऐं साईं GM सैद जी वरसी 25 तारीख़ ते साईं GM सैद जी वरसी जीए सिंध मुतहिदा महाज़ मल्हाए थी। ऐं मां सिंधी क़ौम खे अपील थो कयां त वधि खां वधि जेके बि बाशऊर सिंधी आहिनि उहे सन पहुचनि। 25 तारीख़ जस्मम जो उते प्रोग्राम आहे ऐं जेके ॿियूं क़ौम परस्त पार्टियूं आहिनि उन्हनि जा बि उते जेके हिन ते प्रोग्राम आहिनि। ऐं मां 25 तारीख़ पूरी सिंधी क़ौम सां बि फेसबुक जे मार्फत लाइव जेको आहे मुखातिबु थींदुसि। ऐं जेके बि सिंधी सन में हूंदा ऐं जेके बि सिंधी कंहिं बि सबब जे करे अगरि सन पुॼी नथा सघनि त मां अॼु बि उन्हनि खे आगाह थो कयां त जेको बाशऊर नौजवान पढ़ियल लिखियल सिंधी जिते बि हुजे 25 तारीख़ तव्हां पंहिंजे टाइम जे हिसाब सां 4 वॻे सिंध जे कुंड कुड़च हर घर, हर ॻोठ, हर पाड़े में फेसबुक ते मां सिंधी क़ौम सां मुखातिबु थींदुसि।
सैद जे वर्सीअ जे ॾियारे ते बि ऐं समूरी सिंध खे क़ौमी तहरीक जो जेको फ़िक्री पैगाम आहे, क़ौमी तहरीक जो जेको हिकमत अमली आहे, जदोजहद जी, उहा तव्हांजे अॻियां रखंदुसि। ऐं समूरी सिंधी क़ौम खे चवां थो त पंहिंजो पाण मां डपु कढो, ख़ौफ़ कढो ऐं क़ौमी तहरीक न जागीरदारनि जे लाइ कतब अचो। हे पार्लियामेंट ऐं हे जेके इलेक्शन ऐं वोटनि जी सियासत आहे, या गुमराही आहे। ऐं उहा क़ौम परस्ती जेका आज़ादीअ जो इनकार करे थी, उहा बि गुमराही आहे। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खां बचो। नसल परस्त जेके टोला आहिनि, मां चवां थो आख़िर में आऊं ॿ मिनट उर्दू में भी ॻाल्हाईंदुसि त उर्दू में मैं बात करता हूँ। उर्दू बोलने वाले जो मेरे भाई और बहनें हैं बाशऊर, उनको भी कहता हूँ कि ये चंद लोग जो उर्दू बोलने वाली आबादी में से उठकर सिंध की तकसीम की बात करते हैं और सिंधी उर्दू बोलने वाले सिंधियों को जो गुमराह करते हैं, ये आप लोगों की जिम्मेदारी है कि इनको बताओ कि हम सब सिंधी हैं, सिंध हमारी मुश्तरका माँ है। और जो भी सिंध की तकसीम की बात करेगा और सिंध के खिलाफ साजिशें करेगा, वो जागीरदार हो, मजहबी टोले हो, नस्ल परस्त ग्रोह हो, या मिडिल क्लास के वो पंजाब के दलाल कौम परस्त हो, हम उन सबको ठुकराते हैं। सिंध हमारा वतन है, सिंध हमारी माँ है। इसलिए उर्दू बोलने वाले भाइयों को, दानिश्वरों और सहाफ़ियों को भी मैं कहता हूँ कि आप लोग आगे आओ और उन चंद मुट्ठी भर साजिशी अनासर के खिलाफ उठ खड़े हो जाओ। और 25 तारीख को साईं GM सैयद की बरसी है। मैं जितने सिंध में उर्दू बोलने वाले सिंधी रहते हैं या दूसरी नस्लों से ताल्लुक़ रखने वाले जो भी सिंध में रहते हैं, सिंध में पैदा हुए हैं, मैं उनको भी अपील करता हूँ, दावत देता हूँ कि 25 तारीख को सनाप आओ। और 25 तारीख को 4 बजे मैं पूरी सिंध से, यानी सिंधी और उर्दू बोलने वाले जितने मेरे सिंधी हैं उनसे मैं खिताब करूँगा। 25 तारीख को फेसबुक पर लाइव, और वो खिताब आप सुने। अॼु जेको शहीदनि जो ॾिहाड़ो आहे, इन ते आउं मुख़्तसर सिर्फ़ु इहो चवंदुसि त सिंधू देश जे आज़ादीअ जे लाइ सिंध जे नौजवाननि जेको रतु वहायो आहे, उन क़ुर्बानीअ खे, उन रत खे असीं सिंधू देश जे आज़ादीअ ताईं यकीनन हर सूरत में वठी वेंदासीं। तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी। जिए सिंधू देश, जिए साईं GM सैयद।